नाज़रीन, सखर में बरसात जे पाणी ख़ूबसूरत वसंदी बचल शामियाणी के उजाड़े छॾियो आहे। केतिराई ग़रीब जुगन खां महरूम थी विया आहिनि। उन बाबति मोरड़ो महर जी रिपोर्ट ॾिसूं था। बचल शामियाणीअ खे बरसात जे पाणीअ वधीक उजाड़े छॾियो आहे। माज़ीअ जी ख़ूबसूरत वसंदी सखर बैराज जे सॾ पंध ते सिंधु दरिया जे किनारे ते आबाद आहे। हिन वसंदीअ में वॾी अक्सरियत ग़रीब तबिके सां वास्तो रखंदड़ रहे थी, जिन गर्मी ऐं सर्दीअ में ॾुखिया पोरिया करे बचड़नि लाइ जुगा ॾे वेठल आहिनि, जिन खे सावणीअ जी लगातार तूफ़ानी बरसात रोड रस्तनि खां पोइ घरनि में बीहण करे केतिराई ग़रीबनि जा झुगा केराए छित खां महरूम करे छॾियो आहे। अहिड़ी ॾुखी हालत में तक जा चूंडियल नुमाइंदा मालिकी करण त परे जी ॻाल्हि आहे, पर वोटरनि खे सखणी आथत ॾियण लाइ बि नाहिनि पहुता, जंहिं करे मुतासिर लावारिस हालत में सरकार जे इमदादी मदद लाइ वांझाए रहिया आहिनि। साईं, हे बरसात जे पाणीअ में किरी पिया आहिनि। असां इन में वेठा आहियूं पाणीअ में। कोई हिन महिल ताईं लड़ी कोन आयो आहे। असां वटि काफ़ी अरसो थी वियो आहे, बंध ते ॿार वेठा आहिनि। हिकिड़ो गिरह बि असांखे हराम मानी कोन ॾींदा आहिनि, मानी कोन ॾींदा आहिनि। बाक़ी असां पंहिंजो पचाईंदा आहियूं, हूंदो आहे त खाईंदा, न त ॿ वेला बुख ते बि वेठा हूंदा आहियूं। बुखनि ते रोइनि था, ॿ वेला वेठा आहिनि था। न मानी आहे, न पाणी आहे, कुझु बि न। नी खेमनि में वेठा आहियूं। नंढड़ी धीउ जान आहे, उहा जुदा बीमार थी पिया। इन मींहनि जे करे छड़ी धड़की अथसि, उहो न आहे त मां धीउ खे इलाज करायां, उहो न आहे त असां ॿाहिरि वञी वठी काथे बचा वठी मां वेहां सकूं। चूंडियल नुमाइंदो कोई बि असां लड़ी कोन आयो आहे। न पुछा न पाणी निकाल आहे, काई सहूलियत न आहे। न कोई ॾिसी कमशेर कोई बि न पुछा करण आयो आहे, छा मसइलो आहे छा न आहे। टे जेके आहिनि नासिर शाह, नुमान शेख, इस्लाम दीन शेख, केरु हिन महिल ताईं लड़ी न आयो असां ताईं। पुछा न कयो त छा थियो आहे छा न थियो। हिन महिल ताईं जॻहियूं असांजी किरी पियूं आहिनि, ॿार बचो उस ते वेठो आहे। महिरबानी करे असांजी मदद कई वञे। मुतासिरनि जो चवणु आहे त बरसात जे करे हुननि जा घर किरी पिया आहिनि। बचड़नि जूं ज़िंदगियूं बचाए खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। वोट वठंदड़ बि ॾुखी हालत में वाहुर करण जे लाइ नाहिनि पहुता। कैमरामैन अब्दुल रज़ाक चौहान सां गॾु मोरड़ो महर, आवाज़ TV न्यूज़, सखर।